हालाणी में ॿारनि जी साह जी तकलीफ़ वारी ICU शोबे जो इफ़्तिताह शहर में सरहाई पैदाइशी ॿारनि जी साह जी तकलीफ़ वारी ICU जे शोबे जो इफ़्तिताह ॿारनि जे स्पेशलिस्ट वेटरनरी डिग्री होल्डर डॉक्टरनि कयो, जंहिंमें कंडियारो, हालाणी ऐं गंबटगंज जे डॉक्टरनि जी वरी अंग में शिरकत कई। डॉक्टर वहीद अली राजपत, डॉक्टर ज़ुल्फ़कार अली घांगरो, डॉक्टर ज़िशान अली मेमण, डॉक्टर मोहम्मद बाक़िर, डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सातो, डॉक्टर मोहम्मद भुरल मेमण समेत टेक्नीशियन इंचार्ज सदाम हुसैन ख़ासकली रिबिन कटे इफ़्तिताह कयो ऐं दुआ ख़ैर घुरी। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टरनि चयो त हालाणी शहर खे बहिराड़ी तमामु घणी लॻे थी ऐं हालाणी शहर में डिलीवरी जा 2 खां 3 सेंटर आहिनि जिथे औरतुनि जूं डिलीवरियूं तमामु घणियूं थियनि थियूं ऐं केतिरा ई पैदाइशी वक़्तु ॿार साह जी तकलीफ़ में हूंदा आहिनि जिन खे कंडियारो मोकिलियो वेंदो हुयो त किन ॿारनि खे ॿियनि शहरनि ॾांहुं मोकिलियो वेंदो हो, जंहिं करे केतिरा ई ॿार अस्पतालनि ताईं न पहुचण जे करे रस्ते में ई फौत थी वेंदा हुया। पर हाणे हिते ॿारनि खे ऑक्सीजन ॾियण वारी सहूलियत मुहैया थियण ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हालाणी शहर में हिते असांजी अस्पतालूं खोड़ आहिनि ऐं सुठा ऐं माहिर डॉक्टर आहिनि, पर जंहिं वक़्तु डिलीवरी थींदी आहे कंहिं बि सेंटर में त ॿार खे इब्तिदाई वक़्त में जेका साह जी तकलीफ़ थींदी आहे उन सिलसिले में हितां जे माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ हुई आहे। उहा तकलीफ़ हाणे डॉक्टर सगोरन असांजे हितां जे ऐं कंडियारो जे गंबट जे डॉक्टरनि गॾिजी करे हिते ॿारनि जे गैस जे लाइ शीशा रखिया आहिनि, जंहिंमें इब्तिदाई वक़्त में जेको आहे सो उन्हनि खे गैस फ़राहम करे उन ॿार जी हयाती बचाई वेंदी। अचो त हितां जे सेंटर जे अॻुवाणनि ऐं इंचार्ज डॉक्टरनि खां पुछूं त उन्हनि जो हिन बारे में वधीक छा चवणु आहे। असां वटि पाकिस्तान में यूनिटल मॉर्टेलिटी रेट जेको आहे उहो डे बाय डे वधंदो रहे थो। उन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सबब इहो आहे त ॿारनि खे प्रॉपर ऑक्सीजन जो न मिलणु, जेके ॿार नवां ॼमनि। असां जॾहिं हिते हालाणी सबब में या हालाणी में जेके डिलीवरी थियनि पियूं, काफ़ी ॿार अहिड़ा कॉम्प्लिकेटेड हुया जिन खे जल्दी ऑक्सीजन नीड पवे पई, ICU नीड पवे पई। हिते असांजे सराउंडिंग में अहिड़ी कोई सेटअप कोन हुयो। कंडियारे में हुयो, ट्रेवलिंग करण में ॿारनि खे जेके पुअर फैमिलीज़ उन्हनि खे तकलीफ़ अचे पई, पर हालाणी में जेकॾहिं इहा सहूलियत मिली वई आहे ॾाढो बहितरीनु हिकिड़ो अमल आहे ऐं जेको जस हुजे डॉक्टर साहिबान खे। ऐं दोस्तनि खे इहा बि आहे त थोरो फीस में थोरो हथु हल्को रखनि। इहो असांजो ग़रीब इलाइक़ो आहे त अञा बि इन्हनि खे इनशाला सवाबु मिलंदो। वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर मां दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो, हेतिरी महिनत हेतिरो कमु। हालाणी में लीडिंग गायनेकोलॉजिस्ट वेठियूं आहिनि, मतिलबु उते एतिरो थिए थो त ट्रेवलिंग में जेके ॿार हितां खां उते पहुचंदे ऑक्सीजन कॾहिं मिले थी कॾहिं नथी मिले। मेन शइ हूंदी आहे त फस्ट ट्रीटमेंट आहे, फस्ट आवर में जेका ट्रीटमेंट आहे उहा सुठी मिलणु खपे। अगरि उहा हिते डोर स्टेप में मिले थी इन सां ॿारनि जी हयाती बचाइण में या फर्दर ट्रीटमेंट में काफ़ी फ़र्क़ु पवे। ऐं हुन सां गॾोगॾु जीअं असां बाक़ी साहिबु ॻाल्हि कई त हिते तमामु मोटिलिटी रेट तमामु घणो आहे। नंढा ॿारनि जो जा मुख़्तलिफ़ काज़िज़ आहिनि। न्यूबॉर्न बेबी थिए थो, लो बर्थ वेट थिए थो, हुन सां गॾोगॾु सेप्सिस थिए थी, सीवियर इंफेक्शन थियनि था, त उहा न्यूबॉर्न केयर नथी थी सघे नंढे ॿार जी न किथे। ऐं असां उमेदु कयूं था त हीउ सेंटर तमामु बहितरीनु एफर्ट वठंदो ऐं जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे बहितरीनु सहूलियतूं ॾींदो विथ मतिलबु अफोर्डेबल प्राइस में। मां इहो महसूसु कयो त हालाणी शहर में या NICU जी सहूलियत आहे कोन जेका हुजणु खपे। NICU न हुजण जे करे काफ़ी माण्हू कंडियारे में सफ़र कनि पिया। इन जे करे असां चयोसीं त इहा असां सहूलियत खोलियूं। मां सम्झंदुमि त हालाणी जा माण्हू जेके आहिनि उहे ख़ुशकिस्मत माण्हू आहिनि जिन खे हीअ सहूलियत असां मुहैया कयूं था पिया। इंशाअल्लाह ताला असां इहे बिज़नेस करे कोन हलाईंदासीं। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि त सिर्फ़ु उहो लुटमार हूंदी आहे। इंशाअल्लाह ताला जेके हालाणी जा माण्हू आहिनि उन्हनि खे बाक़ाइदा ख़बर पवंदी त असां इहे उन्हनि जे लाइ सहूलियत खोली आहे ऐं बारियात सां ऐं सिर्फ़ु सर्विस सुठी ॾियण जे लाइ इंशाअल्लाह ताला। जीअं त हिते NICU में हालाणी में पहिरीं कोई बि NICU जो कोई बि सेटअप न हुयो। ॿार जेके डिलीवर थियनि पिया असां वटि RAC हालाणी ते के प्रीमेच्योर हुया, प्रीटर्म हुया, त उन्हनि खे डिस्ट्रेस वग़ैरह थिए पियो त असां वटि NICU जी काई बि सहूलियत कोन्हे। उनखे असां रेफर कयूं पिया। कंडियारो बि साईं जन खोलियो आहे ऐं या गंबट काफ़ी परे आहे, 40 खां 50 किलोमीटर। सो हिते इहा ॾाढी ज़बरदस्त सहूलियत आहे, उन खां माण्हू फ़ाइदो वठनि ऐं हिते ॾाढी सहूलियत आहे। साईं जन इन्हनि खे हालाणी जे आवाम लाइ ॾाढो हिकिड़ो सुठो बंदोबस्तु कयो आहे जीअं ॿारनि खे रिलीफ मिले ऐं ॿारनि जी ज़िंदगी बची सघे। जीअं त हीअ पहिरीं नर्सरी हालाणी में आहे, हिते तमामु शदीद क़िस्म जी ज़रूरत महसूसु समझी सघे, छो त जेके कोटड़ी कबीर खानवान या जितां किथां पेशेंट जेके अचनि था हिते ॿार डिलीवर थियनि था त हालाणी अचनि था, पर हालाणी में अहिड़ी का सहूलियत न हुजण जे करे मजबूरन असांखे पेशेंट उहो कंडियारो या गंबट मोकिलिया था। त उन टाइम में जेको आहे सो ॿार इलाही जेके सो एक्सपायर थी था वञनि, जेके जान विझाए था। या हालाणी जे माण्हुनि जे लाइ त इहा त सभिनी जे लाइ कंसेशन बि आहे, रिआयत बि आहे, फीस बि लाइ बि अहिड़ा पेशेंट हूंदा जेके नॉन अफोर्डिंग हूंदा त इंशाअल्लाह ताला उन्हनि खां चार्जिस बि न वठंदा।
ऐं कोशिशि असांजी इहा ई हूंदी त असां वटि 4 ॿारनि जा डॉक्टर आहिनि ऐं डॉक्टर वहीद साहब, साईं शोएब साहब, साईं डॉक्टर ज़ुल्फ़िकार गांगरो साहब, डॉक्टर ज़ीशान साहब जेको इलाजु न अची सघियो, इन्हनि जी चइनी जे कंसल्टेंट सां पेशेंट रखंदासीं ऐं इन्हनि जी ट्रीटमेंट इन्हनि जी सलाह सां इन इदारे खे इनशाला अॻिते वधाईंदासीं। ऐं असां वटि माना 150 डिलीवरी कोटली कबीरे में थियनि थियूं नॉर्मल जेको आहे। उते प्रॉब्लम इहो थिए पियो त माना लो बर्थ वेट जेकी आहे या प्रीमेच्योर बेबी आहे या ॿार जेकी साह जी तकलीफ़ में असां उन्हनि खे मोकिलींदा हुआसीं, नौशहर मोकिलींदा हुआसीं या ॿिए पासे मोकिलींदा हुआसीं त काफ़ी ॿार विच में माना एतिरो टाइम थी वेंदो जो ॿार जेके आहिनि माना उहे एक्सपायर थी वेंदा हुआ माना जेको आहे। हाणे इनशाला असां कोशिशि कंदासीं त ॿार जेकी बि हूंदा साह जी तकलीफ़ हूंदी या लो वेट हूंदा या उन्हनि खे प्रीमेच्योर बेबी हूंदा त असां हिते शिफ्ट कंदासीं त जीअं ॿारनि खे ऐं उन्हनि जे रिश्तेदारनि खे या ॻोठाणनि खे या कम्यूनिटी खे बहितर खां बहितर सहूलियत मिले। ऐं इनशाला असां साईं जन खे बि रिक्वेस्ट कंदासीं त चार्जिस एतिरा हुजनि जो हिते कम्यूनिटी जेका आहे तमामु ग़रीब ऐं पुअर कम्यूनिटी आहे त जीअं उहे अफोर्ड करे सघनि ऐं जीअं बहितर सहूलियतूं सभिनी खे मिली सघनि। नाज़रीन, अवां जेको आहे सो डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन्हनि जो इहो ई चवणो हुयो त असां इंतिहाई ख़ुशि आहियूं जो हितां जे ॿारनि जे आसपास जे ॿारनि जी जेका ज़िंदगी आहे, जंहिं वक़्तु डिलीवरी थींदी आहे उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ हूंदी आहे साह खणण जी, पर कंडियारे मोकिलण ऐं जेको आहे खैरपुर मोकिलण, कंबट मोकिलण ते रस्ते ते इलाही ॿार असांजा नंढड़ा मासूम ॼमंदे जेको आहे डेथ थी वेंदा आहिनि, पर हिते इहा सहूलियत मिलण खां पोइ असां सम्झूं था त असां हितां जे माण्हुनि जी जेको आहे भली ऐं बहितर नमूने सां ख़िदमत करे सघूं था। ऐं डॉक्टरनि जो इहो बि चवणु आहे त का बि एॾी वॾी क़ीमत न हूंदी, ग़रीब मिसकिन जे लाइ फ्रीअ में बि जेको आहे हिते ॿारनि हुननि जो रखियो वेंदो।